गुप्ता जी दादा ही उत्तर भारतीय राणा को भी असां हर सिंधी कार्यक्रम में चाहे 40 जी मंडी में 8 साल में ठहंदो आहे भारत समुद्र जी मां अर्जुन जी अॼु तव्हां ॿियो मिट तो वो यानी दादा मलानी साहब जा बिल्कुल उनकी असां मनोहर बोधानी साहब श्री मलंग असांजा दादा लीलाराम साहब पाण मोकिलियो आहे सिंधीअ जी हिकु झूलेलाल जी धर्मशाला ठाहिण में जेको उन्हनि पाण मोकिलियो आहे वकील में वेठो आहे दादा लीलाराम साहब बुढ़िया भावना लेडवानी नीलकंठ लेडवानी जी भाभी चलो कौन दे ब्याह बॉन दिलीप लालवानी नीलकंठ लेडवानी साहब आर्य गुरु जी साहब जॾहिं जॾहिं बि शूटिंग ते एतिरो बिज़ी हुया चवनि पिया नाची सघंदुमि तीअं बि असां वटि पहुता कॾहिं मां संपत जो अमां दिल्ली तां चाइना हूंदी हुई केॾा केॾा इशारो घुराई पर दादा जन कॾहिं उहा एक्सेप्ट न कई पर अॼु मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि हिकिड़ो फोटो हुनजी तस्वीर आहे जेका तव्हां असांजे संस्थान में हथु रखियो आहे उहो सर्टिफिकेट तौर में जॾहिं अमां जो हथु आहे अमां जी तस्वीर आहे मां अर्ज़ु कंदुसि उहो पाण सां गॾु असां अंगीकार कयो तुलसी और पते सा मेहरबानी हरे गुरु जी एक स्मृति चिन्ह अम्मा जो लैंप आर्य गुरु जी के ऐं असांजे संस्थान में जो सदैव ये असांजी वॾी पीढ़ी ऐं मां पंहिंजे पुट खे बि अर्ज़ु कंदुसि ऐसे दादा हा ठीकु शुक्रवार दादा ओ दादा थोड़ा साइड में हो जाओ दादाजी काम करो इसमें साइड ही देते बैठू जाओ भाई असांजो प्यारो सुनील दुसेजा प्यारो भरत गंगोत्री ऐं जेके सभई पिया भाई नाला मूंखां भुलिजी विया
वाह वाह तुझा साहब न रहंदा कुछ विरोध छाला पर नालो हमेशा ला कायम थियो जेसिताईं सूरज चंड तारा रहंदा हिननि प्यारनि जा नाला रहंदा हाँ साईं त इहे चवंदासीं सॼण साईं वाह वाह सजन साईं खां अॻु भाई साहब हिकिड़ी फरमाइश बि आई आहे उहा पूरी अगली महिल मीरा जीअं कृष्ण जे अॻियां नची तीअं झूलेलाल जे अॻियां नचंदा हराज में भाई जाने देखो वाह वाह जे तो नालो न खणो यार सुन में मगो नहीं तो देखो जे अम्मे तो नची कर को ओ साईं आयो ओ साईं आयो ओ साईं आयो ओ साईं आयो एक बार हरिया 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 साईं दे हरिया 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 एक बार हरिया हरिया चलो तो भाई साहब घरे जानी भाई सुन ले हजार है यार ये जाके शाबाश वरी भी पूरी बना से हाँ थोरो 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 सुरी वियो जगह जाम पई आहे उल्हासनगर में जेतिरे माण्हू खे जगह मिलंदी आहे जल्दी वेलारे छॾींदो आहे वाह वाह बिल्कुल सही ॻाल्हि आहे इहा एतिरो जगह बि मिले फिटी बि न छॾींदा आहिनि न साईं तव्हां हेॾो पिलारे छो छॾियो आहे तव्हां छो छॾियो
अंदर ठही वियो पे मां ॾिसां अञा सुरो थियो त ॿाहिरि मां असांजी छोकिरियूं बीठियूं उनखे त वेली वधंदी ॾिसो ना जीअं जीअं जॻह ठाराईंदा वेंदा आहिनि तीअं भई घणा 3 लख जा 8 लख पोइ माना हे तव्हांखे न सुरी वेंदो न त हिकिड़ो अखर सत्संग जो ॿुधंदो त 8 जहिड़ो तव्हांखे सम्झ में ईंदो थोड़ी जगह जान क्यों थोड़ी जगह करे सभई जयवना आयो लाल चओ झूलेलाल आयो लाल चओ झूलेलाल लाल जा झांकी चओ झूलेलाल से ॾाढो आनंद लॻो पिया गोड़ गोड़ लॻो पियो आनंद लॻो पिया गोड़ जो आनंद आनंद सां ॻाल्हायो सौ ॻाल्हायूं सिधो ॻाल्हायूं के भाई हाँ बिल्कुलु वाह ये गोड़ जो नालो खणंदासीं त तव्हांखे असांखे चवंदा तव्हां केतिरो गोड़ कयो आहे वाह वाह पकड़ा का थियण माइक ते गोड़ लॻियो इन करे ॻाल्हाइणो आहे पहिरीं मां ख़ाली 10 मिंट वठंदुसि दीपक रोहरा खे मां चयो भाई सुठो लॻो पिया त सुठी ॻाल्हि लॻी पई आहे चई न ईअं ॻाल्हि कोन थींदी 10 मिंट ख़ाली तव्हां वठो 10 मिंट खां पोइ असां बि प्रोग्राम खे थोरो वेठा बाबो तो बधाई का बिहार लिखे गया बेहो पेली बेहो हाँ मुझे घर के बाहर लगिया लखन विधि करे बाहर विसाय मुझे घर के बाहर लगिया काठ विधि करे विसायो वो को तोरे गांव में अची करे चेतो अरे भाई मुझे घर के बाहर लगिया मुझे घर में काठ विधि करे बाहर विसायो हमको तो दर बंद करे है केरो संतवा है केरो फकीरवा अल्लाह के को बाकी बरे सवेरी काठ में तो जाए हर को दर बंद तो कंदो वने हिकड़ी कन्या महल जे अंदर मथो आवाज बुधो संत जो आवाज बुधो अरे प्यारा हलिया तमात जी बाहि विसाया संत के अंदर सटु कढी टोपीअ ते विहारे करे कन्या उहा अंदर वया अंदरू वनी करे 4 फुलका पचाए करे भाॼी रखी करे हाँ संत फकीर पंहिंजे बाहि ते विसा हे काठियूं हुटुक जो अन्न थी काठियूं जो अन्न खाई करे अञा खाए बि पियो संत पुछे तो मुंहिंजा ॿार मुंहिंजा पुट तुंहिंजी उमिरि घणी आहे चए थी मुंहिंजी उमिरि जेका आहे 22 साल आहे चए थो ठीकु आहे त तुंहिंजे ससु जी उमिरि मुंहिंजे ससु जी उमिरि 4 साल आहे ससु न ॿुधे थी छोड़ी मां तो वॾी मां नंढी 4 साल ठीकु आहे अचे सहुरो त सिधो करे वरी अब बात तुंहिंजे घोट जी
तुझे घोटे साल अके सौरो घर मां ये कदनी मां सौरो गए तुझे सौरे जी उम्र घणी पीछे मुझो सौरो जायो ही कोने मुझो सौरो जायो ही कोने क्यों सब चे तो पुकाए आखिरी सवाल पूछने में मां वञा थो सब पूछे तो आखिरी पुत्र बुधा त पारू तो थी खाए कि न सॼो थी खाए ताजो थी खाए जेती मुझा संत बाबल मत पारू तो थी खावा सस जो दो ते हेडा के या किन कान कदे सा फुरको न रखवा ही असानी गिला थी करे एरी स्टोरी असा के घर न खपे आयो सोरो अगा वही पेकन में पई दी वई हाणे मुखी चौधरी सभई वेचिया फैसलो के मुखी चौधरी कंदा हा अज उन छोकरी के भरी पंचायत में घुरायो भाई पुट तो ये घर चया जैसी मां बाबा चया सच पूरी पंचायत में कू न गायनम अज सूमर जा व्रत पूरा कया थी मां अज चौमास जा व्रत पूरा करे घर आया ता मुखे घुरायो मां कूड़ न गाई दस बराबर मां ये घर चया त मुजी उम्र जे का है ए पोरो पानी घट छो बुधाया 5 साल ऐ चेंज न तुझी सस 2 साल जी आ तुझो घोट साल जो आ ऐ और जाए कोने एती संतो भाई कई चौमा बराबर की चवाता ये सामू भी चवा थी मता जे सामू भी चवा थी ता जे सामू चवा थी करम कमाए वई करम कमाए वई शिव के मनाए वई कहरी बुधाया कहानी दादी रुक्मणी देवी हुई ज्ञानी 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 दादी रुक्मणी हुई ज्ञानी करम कमाए वई शिव के मनाए वई कहरी बुधाया कहानी दादी रुक्मणी हुई ज्ञानी 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 दादी रुक्मणी हुई ज्ञानी शिव के मनाए मह मोहब्बत जो जाम पिसाई मह मोहब्बत जो जाम पिसाई करम कमाए वई शिव के निझाए वई कहरी बुधाया कहानी हुई ज्ञानी दादी माता रुक्मणी देवी हुई ज्ञानी सच बुधा ये घर तो चया जेती मां बाबल बराबर चया बराबर क्या कि को छोरी तो मेरे वडिया मुखा जाम वडिया को किए चई अज हुआ नींदरी मुखी पहचान घर सभा में ज्ञान देती बुधाई थी गई जेती मां मुझी उम्र बराबर मुझी मां मुझे 5 साल का शिव जे मंदिर में वठी हलंदी तबे 5 साल मुझा वया बाकी मुझी उम्र इहा जो मांजो नितनेम बराबर ये ज्ञान खणण जी गाल तव अरे पो तुझी सस के मुखे 2 साल थिया ने शादी कई पो मां जो नेम हुयो मंदिर में वञण जो पो 2 साल मुसा गॾु हलंदी हीअ बि तॾहिं हूंदे खाई मां अमा रुक्मणीअ वटि वेंदी हुअसि उते वञी इहो ज्ञान सिखियो इहो ज्ञान प्राप्त दादीअ रुक्मणीअ वटां कयो उहो मुखी चौधरी चवण लॻो धनवा तूं चई पुट पर हिकिड़ी ॿी त ॻाल्हि ॿुधा चई थी त मां लखल थी खावां पारू थो थी खावां
वो कीअं थी खाए पारूं थो ॿुधाए थी चए थी मां जे घर में आहियां त दान धर्म कर्म कोन थियो आहे दान धर्म कोन थियो आहे चवंदी आहियां कुझु कयो पर इहा धर्म वई न जेको हिननि खे मिलियो आहे सभु कुझु अॻिलो कर्म मिलियो आहे अॻिलो कर्म मिलियो आहे उहो था खाऊं ताजो धर्म कोन कयो आहे ताजो धर्म कर्म कोन कयो आहे त ॿ भाउर पाण में अची विया ध्यानु ॾियणु करियो ॿ भाउर पाण में अची विया कि मैं बड़ा अरे तू काय का बड़ा तू तो पृथ्वी के ऊपर खड़ा तो पृथ्वी कहने लगी मैं बड़ी अरे तू काय की बड़ी तू तो शेषनाग के ऊपर तू तो महादेव के गले में पड़ा तो महादेव कहने लगा मैं बड़ा अरे तू काय का बड़ा तू तो पर्वत पे खड़ा तो पर्वत कहने लगा मैं बड़ा अरे तू काय का बड़ा तू तो हनुमान के हाथों में पड़ा तो हनुमान कहने लगा मैं बड़ा अरे भाई तू काय का बड़ा तू तो रामचंद्र के चरणों में पड़ा तो रामचंद्र कहने लगा मैं बड़ा अरे भाई तू काय का बड़ा तू तो बन में सीता के पीछे फिरा सीते तो खा स्वागत है चलन राति यो रुठलो जे काई के पांच स्त्री के मुड़स सां सुबह जो घुरे से चाय के पई थी अरे भाई रूमाल को ते कणक बडमा पोती मजो नहीं तो रुठला रात जी वे तो मनाए को नथी थे वे तो वेचारा दुकान दे कारखाने दे बंडल नोटन जा ये प्यान गणी दो पर भूलती वे दो हर ध्यान घर में दो नोट वे दो गणी दो भूलती वे दो ध्यान मनी घर वाली चाय ठाए करे दी पियाई न को होने के नोट गई तो एक मिस्टेक भी न कर सोना इतने का डबल नोट गई या स्त्री तो सीता कहने लगी मैं बड़ी अरे भाई तू काय की बड़ी तू तो अग्नि में पड़ी तो अग्नि कहने लगी मैं बड़ी अरे भाई तू काय की बड़ी तू तो संत साध ब्राह्मण के दिन खड़ी समय तो अग्नि ब्राह्मण तर अग्नि पैदा थी तो संत साध कहने लगे मैं बड़ा अरे भाई तू भी काय का बड़ा तेरे से कर्म धर्म बड़ा जे कोई अमा कर्म करे भैया जे को अमा कर्म करे भैया केरो करे भैया कर्म कमाए वही ब्रह्मणी देवी हुई ज्ञानी ब्रह्मा हुई ज्ञानी लगन खाई शिव मनाई मोहम्मद जो जान लगन खाई मोहम्मद जो जान मेला लगाए वही मेला लगाए वही कैरी माता रुक्मणी देवी ज्ञानी मोहब्बत जो अजजाम पीता शांति जो दान जो मथो सब ढके वियो ऐं उन खां पोइ वठी जा साहिब जो
बेटा बैठ शरीर में ताकत मिल जाए और एक मिनट गुड़िया जो करो जो भाग भलो माता वर कर लिया ये श्री कलेवती करेगी माता का प्यार करे ये घोट सुनो की करे माते तुझे कैसा करे वो जाना सकते आज तुम जो करो गई जब करो सब गुरुदान को मन को शादी करे वो भगवती करे मुझे कैसा आदमी रंग समाज समाज भाव समाज वो नाम सकते आज भगवान महादेव नाम अरे रुक बेटा सुरेश सदा ठीक है सदा खुश रहे मेरा करना की मन का मालिक वो मालिक जो के कभी मालिक जो के सभी जो के राम संगे पीछे हो जाओ थोड़ा पीछे हो जाओ दादा एक पीछे करो तो कुछ नहीं आगे मजा तीन जगह से गया ना
पलवजे पाणी अब इए ना भाई हिक बे के धिका दे करे पलव पाए घर हलण वञणा पलव जो मतलब इहो आहे जेतिरो तव्हां तकलीफ़ में बीह करे लाइन में बीह करे पलव पाईंदो ऐं दुख तव्हांजा ओतिरा घटिजंदा ॿिए खे धिको ॾियण सां पलव न पवंदो आहे
शहंशाह बादशाह साहिब की जय। पूज पिता साईं आत्माराम साहिब की जय। प्यारे साईं गुरु रघुदास साहिब की जय। आयो लाल सभई जो पछाड़ी में आखिर में जे मेले जी मौज डॉक्टर असांजो अमर साहब डॉक्टर उन जो भाउ भी आयो आहे गोपाल। त आखिर में असांजो दीपक रोहरा खे वेंदी आहे अची करे सभिनी सां हिते माता रुक्मणी देवीअ जे पिण ते झूमर पाए करे असां प्रोग्राम खे समापति ॾींदासीं जी। हाँ असांजो दीपक रोहरा सभिनी खे हथ खां झले बीठो आहे काॾे वञिजो न प्रकाश भगत हाणे मौज मचाईंदो 5 मिंटे जी। ऐं पछाड़ीअ में मेले जी समापति कंदासीं। हे संत मेला ये मेला लॻंदा ई रहंदा खुटंदा ई कोन जेसिताईं सची झूलेलाल
चवा दो अम्मा नोवर एंडियर यानी तुझी तो के भाई भाई अरे नोवर एंडियर तुझी तो के भाई भाई अम्मा बता है कोटा याद करना भाई भाई तेरा गल के बजा दादा जब किताब भी लिखो हाँ हाँ किताब जो नालो रखो तो दादा मुझी जिंदगी किताब लिखो तो सिंधी अखर सुहिणा मोतीअ जा दाणा ए भजन जंहिं महिल ॻाईंदा आहियूं असां जीअं मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिद पंहिंजे अबाणी वतन इहे अखर लिखियल आहिनि भजन में पोइ शाइर चयो आहे हिकिड़ी ॻाल्हि चए थो जंहिं महिल जिद घोरण जो वारो आयो ओॾी महिल असां छा कयोसीं सिंध घोरे आयासीं जिंद घोरीसीं सिंध ऐं हाणे हितां बि छा चऊं त जीए मुंहिंजी सिंध घोरिया पंहिंजी जिंद अबाणी वतन कलवजे पाई तुंहिंजो खामत खाली न करे दरत तुंहिंजा सबुर भरिया अॼु भरिया ही आहीन ओ हाणे आसाऊं आहीन दूल्ह तुंहिंजे दरजा असांजो भाउ पढ़ो थो पाण त दीपक ज़िंदगीअ में तकलीफ़ न अचे ऐं भाउ चए थो त मां पंहिंजो दुकानु वठां वाह 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 3 साल जेको हथन मां निकितो उहा शेवा थींदी हिन घर ते ऐं हिन घर ते जेको बि आयो आहे असांजे भाउ मां दीपक ॾे 5 मिंट रुगो आयो मिलण मूंखे 2 कलाक उथण में दिलि कोन पई थिए अम्मा जूं ॻाल्हियूं ॿुधी करो मिठड़ी मिठड़ी हा छो त जेको अहिड़ो कर्म कंदा आहिनि उहे मरंदा न आहिनि उहे दुनिया में आहिनि रुगो असांखे ॾिसण न ईंदा आहिनि ऐं जिन जो प्यार आहे उन्हनि खे ॾिसण ईंदा आहिनि अचण जे आस करे तो वठा कम उतारी दरवाहा गाम लाए जगम रख जे लाज शर्म तू त टकी असान गुजार जे दोड़ा मना दोरे जाओ क्या सर्वजा कल्याण हे मुझा लालन जालाल कंदाई रहन जोड़ा मेरा दोरे जाओ क्या सर्वजा कल्याण आयो लाल सबई चो असांखे भाउ पलाव थो पाराए वाह केर
वाह वाह सेहत भी वधंदी रहे जीअं हाँ तू लालो ही लाल रतो वटे रोड़े रंगे पंहिंजे रंग में आयो लाल कयो ताड़ी वजाए झूलेलाल बहराम साहब लाडा ऑर्केस्ट्रा डीजे पाठ साहब जो प्रोग्राम सब सां कंदा आहियूं गुरबाणी जो कीर्तन भी कंदा आहियूं जेके गान खपे मां धन्यवाद कंदी प्रकाश भगत जंहिंमें थोरे वक़्त में अची करे असांजा गॾु मौज मनाई ॾाढो हुनजो नालो मुंहिंजो सिंधू अवार्ड रात में खटाइल अथव ऐं अॼु हिते नज़र ते पाण आयो ॾाढी ख़ुशी थी ऐं जेको संकल्प कयो भई हर दफ़े मां ॿधल आहियां मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी हमेशह जे करे गॾु हूंदा असां बि किथे फ्री न वेंदासीं वाह साहब वाह गुल चाढ़िया थी मां तस्वीर ते कालू प्रकाश वो 28 में था वो क्या वाला यार साथ में हमें तो रहता है यार मतलब बरोबर काम धंधा अपने ज्यादा बरोबर गाने वाला सब का गड्ढे को भी देखेगा बहुत बार हां देखा होगा हां वो मूवी वाले डेकोरेटर जब भी मूवी बोला तो सब जगह तो अपन ही जाता है ना यार ये जो भी मूवी थी है ना ये सब जगह तो हम ही जाते हैं ना मैं और कालिया वो तो सबको पहचान रहा हूँ मेरे को पहचान मेरे को कभी नहीं देखा मैं पहली बात में ज़्यादा किसी बात करता नहीं है वो सिर्फ सुना तो पहचान अभी वो गया उधर अभी उधर गया ऊपर चला गया ये नहीं मैं भी उधर था ना ले ले ऑटो बुला फटाफट अलग है फटाफट ले लूँगा ऑटो आ रहे हैं यहाँ तक पूरा गाड़ी ड्राइवर के भी ले लूँगा ना एक मिनट हाँ चलो दे दो देखा
कोई बुलाए मुझे ओके ओके हाँ बाबा ये जम्मू मूवी हो खनी हलो लाल कयो झूलेलाल का ये ना भाई कटेला जो मदद नहीं अरे यार ये भगत दबा के रखा है ना तू वन्यो दे वन्य दबा के रखा है तेरे घर चौंद में कोर्स आने चालू हुआ का देखा नहीं यार हल्लू तू वाला आने वन्य दे हनी बिठवाड़े तो अरे वन्य ना तू यार संभाले रखो